सभिनी जी वॾियूं महिरबानियूं जो हिन नंढड़ी कॉल ते हिन शॉर्ट मीटिंग में तव्हां असांखे मान ॾिनो ऐं बेलार फाउंडेशन जे तरफ़ां हीअ पहिरीं बाज़ाब्ता तौर मीटिंग आहे ऐं अव्हां जो नालो हिन पहिरीं मीटिंग हुअण जे नाते असां नोट कयो आहे ऐं अॼु खां 100 साल पोइ ते अॼु 2025 पियो हले ऐं दावा सां थो चवां त जॾहिं 3025 थींदो 100 साल खां पोइ बि हीअ अॼोकी जेका मीटिंग आहे जंहिंमें तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए पंहिंजे घर खे छॾे ऐं हिते वेठा आहियो उहा ॻाल्हि 2025 खां वेंदे 3025 ताईं बि यादि कई वेंदी। मां इन जी तव्हां सां मुकमल तौर ते दावा बि कयां थो ऐं तव्हांखे इहा गारंटी बि ॾियां पियो। क़ुरान शरीफ़ में फरमायो आहे त मां हथनि में इन जे करे विरहायो आहे जीअं हू हिक ॿिए खे सुञाणनि। सेहतमंद समाज या पढ़ियल लिखियल मुआशरे में माण्हू पंहिंजे अबनि ॾाॾनि खे यादि कंदे इन करे फ़ख़ुरु महसूसु कंदा आहिनि छाकाणि जो उन्हनि अबनि ॾाॾनि मुसलसिल महिनत कंदे पंहिंजे ॿारनि खे उन मंज़िल ते पहुचायो आहे। जीअं मिसाल तौर जेका मोबाइल तव्हांजे हथ में आहे इहा मोबाइल ईअं ई न थी आहे। इन जा जेके पोयां मरहल आहिनि जेकॾहिं तव्हां उन्हनि पोयनि मरहलनि खे ॾिसंदव त तव्हांखे ताजिब वठंदो त उहे थंभा हुया, उहे तारूं हुयूं, उहा लाइन वठणी पवंदी हुई, उहो डायल हुयो। उन खां पोइ ऐं मोबाइल जे स्मार्ट थींदे थींदे हाणे सोढ़ी बि थिए पई या नंढी बि थिए पई, उनजो पूरो पस मंज़र आहे। सो हीअ जीअं ॻोठ जुड़ियो आहे इन ॻोठ जे जुड़ण में 3 भेरा फितरी तौर कुदरती तौर ई रहियो ऐं वरी ठहियो आहे। आउं तव्हांखे कोशिशि आहे त तव्हांखे आउं शुरूअ खां मुंड खां जेको मुंहिंजो कमु आहे, जेको मुंहिंजे बिरादरीअ वारनि दोस्तनि साथियुनि हम ख़्याल माण्हुनि जेको मूंसां साथ ॾिनो आहे यकीनन उन्हनि खे बि अॼु यादि कबो। पहिरीं जनवरी 2025 जे पहिरें ॾींहं ते ई हीअ आउं अकेले सिर शुरूअ में, हाणे त तव्हां सभु मूंसां गॾु आहियो, उन टाइम आउं अकेलो हुयुमि। सुबुह जे टाइम उन थधि में आउं इहो कमु शुरू कयो हो जनवरीअ जी पहिरीं तारीख़ ते पंहिंजे ई घर जे ॿाहिरां मकान में वेही करे ऐं उन मकान जे माण्हुनि ई तंज़िया तौर खिलिया त हाणे इहो बि कमु आहे। सो अल्हम्दुलिल्लाह असांजे ॻोठ में आउं सिर्फ़ु ॻोठ वॾा बेलार जी ॻाल्हि पोइ कयां, उन में जेके बि पाड़ा आहिनि उन्हनि सभिनी पाड़नि में जेकी जेकी ख़ानदान थी गुज़रिया आहिनि, जेकी ॿार हाल हयात आहिनि, जेकी पोड़ा आहिनि, जेकी ॿार पंहिंजे माउ जे हंज में आहिनि, उन्हनि सभिनी खे असां कंप्यूटर ते कंपोज़ करे चुका आहियूं। मिसाल तौर जीअं असां पाड़ो था खणूं नुहाणी त इहो ॿियनि जे भेट में वधीक वसी पाड़ो आहे। इन हिक पाड़े मां ॿिया पाड़ा पिणु जनम वठनि था, पैदा थियनि था। जीअं नुहाणिनि मां कमालाणी, नुहाणिनि मां उमेदलाणी, नुहाणिनि मां गेबाणी। सो अहिड़े तरीक़े सां हर पाड़े जो वॾो जंहिंसां उहो पाड़ो सुञापे थो उहो असां लिखी चुका आहियूं। पोइ उहे कंहिंजूं 7 पीढ़ियूं आहिनि, कंहिंजूं 9 पीढ़ियूं आहिनि, कंहिंजूं 12 पीढ़ियूं आहिनि ऐं वॾे खां वॾी जेका मथे पीढ़ी जेके फोत थियलनि में जेका वॾी पीढ़ी आहे उहा असांखे बाग़ाणनि जी मिली आहे। ऐं उन कम में डॉक्टर एजाज़ चङो सारो साथ ॾिनो ऐं पंहिंजे दुकान ते वेही करे हुन इहे शयूं ॿुधायूं। वरी उन्हनि जी जेका तस्सीह थी आहे, उन्हनि जी जेका करेक्शन थी आहे, उहा असांजे काफ़ी वॾी उमिरि वारनि अमजद वेठो आहे उन्हनि शयुनि खे काफ़ी ॾिठो। चाचो आलादीन आहे, उन ॾे आउं 2 भेरा अची चुको आहियां। सो इहो कमु थी वियो। जेके शुजरा आहिनि उहे असां लिखी चुका आहियूं ऐं इहे असांखे हर दौर में कमु ईंदा। ऐं जेके माण्हू अॼु खिलनि था सुभाणे इहे ताजिब विच चवंदा त अच्छा हीउ एॾो कमु थी वियो आहे छा, हीअ त कमाल आहे, हीअ असांखे कमु ईंदो। ऐं यकीनन इहा मुंहिंजी मिल्कियत न आहे, इहा तव्हां सभिनी जी आहे छाकाणि जो तव्हां सभु भेलार आहियो ऐं हीअ सभिनी भेलारनि जो हिकिड़ो शुजरो आहे, हिकिड़ो गॾियल विरसो आहे, हिकिड़ो असासो आहे।
उन खां पोइ असां हिन ॻाल्हि ते आयासीं त वॾड़ा चवनि था त असां जेके भेलार आहियूं इहे सूमरनि मां आहियूं। इहे ॻाल्हियूं तव्हां बि ॿुधियूं हूंदियूं या तव्हां बि ॿुधायूं हूंदियूं, पर असांखे अहिड़ियूं के बि अञा ताईं वाज़िह चिटियूं कड़ियूं नथियूं मिलनि जंहिं तहत असां चई सघूं त फलाणे जो पुटु फलाणो, फलाणे जो पुटु फलाणो ऐं उन मंझां भेलार ऐं भेलारनि मां असांजो मौजूदा ॻोठु, इन ताईं असां अञा न पहुता आहियूं। उन खां पोइ अचे असांजे ॻोठ में अचनि था उहो हिसो, उहो पीरियड, उहो दौरु जंहिंमें अंग्रेज़ आहिनि। अंग्रेज़नि हिन ॻोठ खे जोड़ियो आहे, अंग्रेज़नि हिन ॻोठ खे ठाहियो आहे ऐं दुकान बि उन्हनि जा हुआ, मार्केट उन्हनि जी हुई। उन खां पोइ 1947 खां पहिरियां हितां जा माण्हू लॾे विया आहिनि ऐं उन्हनि जे जाइनि, उन्हनि जे घरनि, उन्हनि जे ज़मीनुनि ते भेलारनि कब्ज़ो कयो आहे, उहे शयूं हासिलु कयूं आहिनि, केतिरे ताईं करे सघिया आहिनि। विच में वरी मुहाजिर अचनि था, उन्हनि खे उहे ज़मीनूं, कुझु जॻहूं उन्हनि खे ॾिनियूं वञनि थियूं। इहो हिकिड़ो हिसो आहे। उन खां पोइ जॾहिं असांजे ॻोठ में हिकिड़ो नामियारो, हिकिड़ो बहितरीनु मणियादार इंसान साम्हूं निखरी निर्वार थिए थो, उहो आहे वॾेरो जुड़ियल। ऐं उहो उन दौर में हिन ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे ऐं उन खां पोइ, उन जे हिसे खां पोइ, उन जे दौर खां पोइ असां वटि वॾेरो मुहरम, वरी उन जो पंहिंजो दौरु आहे। उन खां पोइ वॾेरो बाग़ आहे ऐं उन बाग़ खां पोइ यकीनन अवां सभु उन जे हेठिएं दौर खे सुठे नमूने सम्झी सघो था। ऐं अहिड़े तरीक़े सां असांजी कोशिशि आहे त इन्हनि दौरनि में जेसीं ताईं असांजो दहो पए थो, माना ईअं सम्झो त असांखे वॾेरे जुड़ियल खां मथे कोई बि सुलझियल भेलार तारीख़ में नथो मिले, छाकाणि जो इहो अंग्रेज़ दौर में आहे वॾेरो जुड़ियल।